बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। मस्जिद नबवी का ॿाहिरि मुतबरिक मक़ामात जेके मस्जिद नबवी खां ॿाहिरि जेके जायूं आहिनि, जॻहियूं आहिनि, मक़ामात आहिनि, उन्हनि जे बारे में थोरो अॼु उनवान दलीलनि जी रोशनी में। पहिरीं क़ब्रिस्तान बकी जेकी क़ब्रिस्तान आहे बकी आहे, जेको दुनिया जी क़ब्रिस्ताननि में भले खां भलो क़ब्रिस्तान आहे, जंहिंमें हज़रत उस्मान गनी रदी अल्लाह ताला अन्हो ऐं हज़रत इमाम हसन रदी अल्लाह ताला अन्हो ऐं हिकु रवायत मुताबिक़ हज़रत इमाम हुसैन जो मथो मुबारक ऐं हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जा अक्सर हरम पाक ऐं ॿिया केतिरा साहब कराम उते आरामियल आहिनि, जिन जो तइदाद 10,000 जे लॻभॻि आहे, जॾहिं त ताबईन ऐं मशाइख़ कराम उन्हनि खां अलावा आहिनि जेके बेशुमार आहिनि। हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो त बकिया अहिड़ो मुबारक क़ब्रिस्तान आहे जंहिंमां 70,000 मुसलमान बिना हिसाब ऐं किताब जन्नत में वेंदा। ही उहो क़ब्रिस्तान आहे जंहिं लाइ हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो त क़यामत जे ॾींहुं सभ खां अॻु आउं उथंदुसि, पोइ मुंहिंजा ॿई रफ़ीक़ हज़रत अबू बकर ऐं हज़रत उमर फारूक उथंदा, पोइ असां बकिया में अची मुसलमाननि खे पाण सां वठी मुअल्ला ॾे वेंदासूं, उते आरामियल मुसलमाननि साण वठी मैदान हशर में वेंदासूं ऐं सभ खां पहिरियां मदीने वारनि जी शफ़ात कंदसि। उहो निहायत वॾे शान वारो क़ब्रिस्तान आहे। शल अल्लाह ताला हर कंहिंखे नसीब करे ऐं त उन क़ब्रिस्तान जो दीदार नसीब फरमाए। हर रोज़ हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जी ऐं ॿिन्ही ख़लीफ़नि सगोरन हज़रत फ़ातिमा ज़हरा जी ज़ियारत करण बैदि बकिया में वञी अहल क़ुबूर जी ज़ियारत कजे ऐं उते दुआ पढ़जे। हज़रत उस्मान गनी रदी अल्लाह ताला अन्हु जी ज़ियारत करण बैदि हज़रत अब्बास रदी अल्लाह ताला अन्हु जी ज़ियारत कजे। पोइ जंहिं बि साहिब क़ब्र वटां लंघे उन ते सलाम कंदो वञे। आख़िर में हज़रत सफ़िया रदी अल्लाह ताला अन्हा जी ज़ियारत करे। ऐं जबल उहुद, ही उहो उहुद जबल मुबारक जबल आहे जंहिं लाइ हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम फरमाइनि था त उहो अहिड़ो जबल आहे जेको असां सां महबत रखे थो ऐं असां हुन सां महबत रखूं था। मुस्लिम शरीफ़ जे अंदरि हदीस आहे, हिकु रवायत मुताबिक़ त हज़रत मूसा ऐं हज़रत हारून हज लाइ हितां अची लंघिया ऐं हज़रत हारून उते वफ़ात कई, जंहिंखे हज़रत मूसा अलैहिस्सलाम जबल उहुद में दफ़न कयो ऐं इस्लाम जी सर बुलंदी ख़ातिर ॿी जंग उते लड़ी वई, जंहिंमें हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जो मथो मुबारक ज़ख़्मी थियो ऐं ॾंद शरीफ़ शहीद थियो ऐं हज़रत हमज़ा अब्दुल्ला बिन जहश ऐं हज़रत मुसाइब बिन उमैर ऐं ॿिया केतिरा साहब शहीद थिया जेके उते रखियल आहिनि, जिन मां हज़रत हमज़ा, हज़रत अब्दुल्ला ऐं हज़रत मुसाइब बिन उमैर हिकु जाइ में दफ़न थियल आहिनि। उन्हनि जी ज़ियारत करणु मुस्तहब आहे ऐं अफ़ज़ल आहे त ख़मीस ॾींहुं ज़ियारत कजे, जेकॾहिं वक़्तु न हुजे त ॿी कंहिं बि ॾींहुं ज़ियारत करे सघे थो। त अल्लाह पाक खां दुआ आहे मस्जिद नबवी खां ॿाहिरि मुतबरिक जेके मक़ामात आहिनि शल उन्हनि जो दीदार नसीब फरमाए। ही पोस्ट जे दोस्त ताईं मुंहिंजी पहुचे थी उन्हनि खे अर्ज़ु आहे त मुंहिंजे हक़ में दुआ करो त अल्लाह पाक शल असांखे मके ऐं मदीने जो दीदार नसीब फरमाए। या इलाही दिखा दे वो मदीना कैसे बसती है, जहाँ दिन रात आए मौला तेरी रहमत बरसती है। या इलाही दिन गुजरेगा मक्के में और रात मदीने में, वमा अलैना इल्लल बलागुल मुबीन।